तूं छा पियो थो करीं? पाणी थो पियां, छा थो कयां? न न पाणी पीअण हे टाइम आहे पाणी पीअण जो। छो पाणी पीअण जे लाइ को टाइम रखियलु हूंदो आहे छा? अरे रमज़ान लॻो पियो आहे रमज़ान। पोइ छा आहे त रमज़ान लॻो पियो आहे त? अरे रमज़ान में माण्हू रोज़ा रखंदा आहिनि पिटिया, ऐं तूं सरियाम पाणी पीअंदो थो अथई। दुनिया चुप कयो वेठी आहे ऐं तूं वेही पाणी पी, ॾोह कोन पवंदी? छाजो ॾोह पवंदो? हे बि ताला जी नेमत आहे न, पाणी बि ताला जी नेमत आहे न। हे सभु न रोज़ा रखंदा, हे बि त पाणी बची पवे त पोइ शाम जो माण्हू खणी 8-10 गिलास वधीक पीए ऐं पाणी बची पवंदो, लची बि नथो थी। छो नथो रोज़ो रखी? छो नथो रखां? छॾे हिन ॻाल्हि खे, नथा रखूं रोज़ा। न न छो छो ॿुधा न, छो छा थियो अथई? हा अरे भाउ तबियत सही न आहे, घणो बहस न कर। हा मरी थो, तबियत सही न आहे, बादी त ॾिस, मन लॻो पियो थुलो थंभरो, रोज़ा नथो रखे, अचे थो पाणी पीअंदो, रोज़ाइतनि खे परेशान वठो करे। रोज़ा रखंदा कयो, लजी छो, कुझु हया शर्म कयो, कुझु अलाह खां डिॼो। बेहया बेशर्म, हिकिड़ो रोज़ो रखो कोन, ॿियो वरी रोज़ाइतनि जे साम्हूं पाणी पीअंदा वठो, कुझु थिएव कोन थो। हाणे बसि बसि, थिएव कोन थो, रखंदासीं रोज़ा जॾहिं तबियत सही थिए। तबियत सही थी हाणे भई 8 कलाक पोइ हमां मरण वारो आहे यार। अहिड़ो बेचार था कयो। आईंदा मां ॾिसां रोज़ो रखियलु हुजई, चङो हाणे हिकिड़ो गिलास पाणी मूंखे पिया। पाणी पीआरे? तूं त तोखे रोज़ो कोन्हे छा? अरे यार मूंखे छॾे ॾे, तूं पाणी गिलास भर। पोइ पाणी गिलास पोइ एको मूंखे वेठो पियो ॼाणी हणी, एको मूंखे वेठो पियो चई पाण रोज़ा रखो कोन, वरी ॿियनि खे चवंदा था वतो। न न मतिलबु आहे त मां न रखां त तव्हां बि न रखंदो। हा हिकिड़ो माण्हू रोज़ो नथो रखे त तव्हां बि सभु न रखो, मुंहिंजी रीस थो करी। शर्म कयो, कुझु हया कयो। मुंहिंजो ख़ैरु आहे, मतिलबु मूं न रखियो, तव्हांखे त रखणु फर्ज़ु आहे न। फर्ज़ु आहे मञा थो, पर पाण बि त रख न, रुॻो ॿियनि खे चवण लाइ तकिड़ा हो बसि। रखंदासीं रखंदासीं, नमूनो न कर। आईंदा ईअं पंहिंजी वरी रस्ते ते न पियो थो कजांइ, हल। पाण रोज़ा रखनि कोन, वरी ॿियनि खे था चवंदा वतनि। मां न रखां त ही मोतबर रोज़ो नथा रखनि, लजी बि नथा थियनि, शर्म लॻे न कोन। वरी चवंदई त असां बीमार आहियूं, असांखे वॾी तकलीफ़ आहे, रमज़ान लॻो पियो आहे, रोज़ा नथा बर्दाश्त नथो थिए। बेशर्म कंहिं जाइ जा। आईंदा मूंखे मिलियो रोज़ो, हुनखे मोचरा